नाज़रीन, ख़बर शामिल कंदा कंथकोट में कंथकोट प्रेस क्लब आडो सखर जे इलाइक़े संगरार मां अगवा थी वियल 7 सालनि जी मासूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंधी हिंदू तहरीक जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि अक़लियती बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्ही मौक़े ते अॻवाननि सिजाद बिरोही, संजय कुमार, असलम मीर बहार, दिलीप कुमार ठाकुर, घनश्याम गयाणी, राजा खन्ना, संतोष अग्रवाल, सरमद जागीराणी ऐं ॿिनि चयो त संगरार में 7 सालनि जी मासूम नींगरी प्रिया कुमारी योम आशूर ते मातमी जलूस ॾिसण लाइ घरां निकिती त गुम थी वई आहे, जंहिं जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ज़ाहिर आहे त ही कंहिं दरिंदनि जे हथ चढ़ी वई आहे। पुलिस नींगरी खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे, जंहिं करे असीं एहतिजाज ज़रिए सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस खां मुतालबो करियूं था त मासूम नींगरी खे जल्द अज़ जल्द बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो।